थो हूं त इंसान जे लाइ सदाई ईद आहे ऐं ॿ टे ईदूं ॿियूं बि थींदियूं आहिनि पर जेके वॾियूं ईदूं आहिनि असांजे मुस्लमाननि जूं कहिड़ियूं आहिनि हिकिड़ी रमज़ान जी ॿी ॿाकरी उहे परोकियूं ॿ ईदूं गुज़री वियूं हाणे ॿ अचनि थियूं हिकिड़ी रमज़ान जी ॿी वरी ॿाकरी ईद आशिक़ियूं जेके अॻियूं ईदूं से रूह ते गुज़रियूं ऐं हीणनि हालनि में गुज़रियूं हिन ईद ते मेहंदी वेंदी लाइ ऐं जो बीठो उहे दोस्त पुछनि था चइबो तुंहिंजो महबूब आयो आहे तो ईद मल्हाई आहे चए पियो मूं ईद न मल्हाई आहे बाक़ी मूंखे संगतनि या ज़ोरी खणी मेहंदी लाइ सदाई वॾे ॾींहुं ख़ुदा जे तुंहिंजा हीण हाल आहिनि पोइ ॾिसी छा पियो चए आज चए थो मूं कादहूं ईद मल्हाई ज़ोरी संगतनि मेहंदी लाई संग दिन में दिलाई
बधाई जोरी संग दिन में दिलाई का दहूं ईद मल्हाई जोरी संग दिन में दिलाई बजे जी हसुदा जग सोचले अली हसन बबला रे अली हसन बबला बजे जी हसुदा जग सोनू अली हसन बबला रे अली हसन बबला आदत केड़ी बनाई गोरी संग दिन में दिलाई का दहूं ईद मल्हाई गोरी संग दिन में दिलाई रसम दुनिया की निभाई